बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खबरदार न्यूज़ सां गॾु आऊं आहियां निसार शेख। पेश आहिनि जूं ताज़ा तरीन ख़बरूं। शहदादकोट में बाकर नंगाणी की रिपोर्ट। शहदादकोट में गवर्नमेंट सिद्दीकी मदरसा स्कूल में दाख़िला मुहिम के हवाले से एक जागृता रैली कढी वही, जैसी अगवानी स्कूल के हेडमास्टर गुलाम नबी बुरोई, सदरुद्दीन कुरैशी, गुलाम नबी दायो, अब्दुल हकीम बुरगड़ी, सिविल सोसाइटी के अगवान एडवोकेट इब्रार सूमरो, रुस्तुम सूमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी कोटूमोड़ चौक पहुती, जिते उस्तादनि खिताब कंदे चयो त हिन जदीद दौर में वालिदैन पंहिंजे ॿारनि खे इल्म जी रोशनी ॾियण लाइ स्कूल में दाख़िला कराइनि, जीअं संदनि मुस्तक़बिल रोशन थी सघे। ही हुयूं अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो खबरदार न्यूज़ अलर्ट।